ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الكتاب كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو العزيز إنه هو الغفور الرحيم وقال الله تبارك وتعالى في مقام آخر وإني لغفار لمن تاب وآمن وعمل صالحا ثم اهتدى اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا واسعا وعملا متقبلا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب زدني علما ورب زدني علما ورب زدني علما اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا واسعا وعملا متقبلا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي
हर क़िस्म जी हमद ऐं सना, बुज़ुर्गी, किबरियाई, वॾाई ऐं वाखाण अल्लाह तबारक व तआला जी ज़ात लाइ जुॻाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक, मालिक, राज़िक़, माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी थे, जंहिं अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾिस ॾिनो। मुख़्तसरन हमद सना खां बाद क़ुरान करीम जी 20 सूरत सूरह तौहा, उन जी हिकु आयत 82 नंबर आयत जेका तव्हां ॿुधी, जंहिं आयत में अल्लाह तबारक व तआला असांखे हिकु क़िस्म जो हौसलो ऐं हिकु क़िस्म जी कुशादी राह बि ॾेखारी आहे। ऐं उन जॻह ते अल्लाह तबारक व तआला कुझु शर्त रखी करे असांखे एतिरी आज़ादी खां बि जेको ज़हन में हूंदी आहे हिकु क़िस्म जी शइ, उन खां परे करे छॾियो, जेका अक्सर माण्हुनि खे अल्लाह जे दीन खां उहा आज़ादी परे कंदी आहे। क़ुरान करीम जी हिन आयत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी हिकु सिफ़त जो ज़िक्र फ़रमायो आहे, ऐं ही उहा सिफ़त आहे जंहिं ते कुझु माण्हुनि जो ईमान ऐं एतमाद भरवसो एतिरो ई आहे जेतिरो क़ुरान करीम में ऐं हदीसनि में ज़िक्र थियल आहे। ऐं कुझु असांजा उहे मुस्लमान आहिनि जेके अल्लाह ताला जी हिन सिफ़त खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहिनि, ऐं कुझु असांजा उहे मुस्लमान आहिनि जेके अल्लाह जी इन सिफ़त खे साम्हूं रखंदे ज़िंदगी सॼी गुनाहनि में गुज़ारीनि था। उहा अल्लाह ताला जी सिफ़त आहे गफ़ार। गफ़ार जी माना आहे तमामु घणो माफ़ कंदड़। ऐं अल्लाह ताला जी हीअ सिफ़त ज़ाहिरी एतबार सां हिकु इंसान खे हौसलो आहे। जेको इंसान ज़िंदगी में गुनाह करे थो, इंसान खां ग़लतियूं थियनि थियूं, ख़ताऊं थियनि थियूं, अल्लाह ताला उन जे लाइ वापसी जो रस्तो ॿुधायो त इन्नी लगफ़ार, इंसान तोखां ग़लती थी वई, गुनाह थी वियो, ऐं रब तमामु घणो माफ़ कंदड़ आहे, जंहिंजो मिसाल दुनिया में मिलणु मुमकिन ई न आहे। उन माफ़ी ऐं उन इंसान जी ग़लतियुनि जे बावजूदि बि उन सां मुहबत जा मिसाल दुनिया में इंसान खे मिली कोन था सघनि। ऐं वरी अल्लाह तबारक तआला अॻियां कुझु शर्त बि ॿुधाया आहिनि। इहे शर्त असांजे उन्हनि दोस्तनि जे लाइ, असांजे जेको ज़हन में हिकिड़ी क़िस्म जी शइ हूंदी आहे त ज़िंदगी मुंहिंजी मर्ज़ी आहे, अल्लाह जे हुकुमनि जी सरेआम नाफ़रमानी करियां, रब जे दीन ऐं अल्लाह जे दर सां सॼी ज़िंदगी बग़ावत करियां, ऐं सिर्फ़ु ज़बान ते इहे लफ़्ज़ ऐं जुमिला हुजनि त बसि अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह ताला मूंखे माफ़ कंदो, उन्हनि माण्हुनि जे लाइ बि कुझु शर्त आहिनि। त अल्लाह ताला फ़रमायो त आउं गफ़ार आहियां, माफ़ करियां थो, लेकिन कंहिंखे माफ़ करियां थो, कहिड़े गुनाहगार जे लाइ गफ़ार आहियां। क़ुरान करीम जी नंढड़ी हिन आयत में असांजे लाइ इहे सभई सबक़ ऐं मैसेज मौजूदु आहिनि। फ़रमायो इन्नी लगफ़ार, फ़रमायो बेशक आऊं अलबत गफ़ार आहियां, तमामु घणो माफ़ कंदड़ आहियां। कंहिंजे लाइ? लिमन ताब, उन शख़्स जे लाइ जेको तौबा करे थो, व आमन ऐं ईमान आणे थो, व आमिल सालिहन ऐं अमल सालिह करे थो, सुम्मा इह्तदा, उन खां पोइ सिरात मुस्तक़ीम ते, हिदायत ते, उहा सिधी राह ते हमेशह रहे थो, उन जे लाइ गफ़ार आहियां। हाणे अल्लाह ताला जी सिफ़त असांखे हिकु क़िस्म जो हौसलो ज़रूरु ॾिए थी, पर असां मूं तव्हांखे ॿुधायां त असांजे मुस्लमान में हिकु उहे मुस्लमान आहिनि जेके इन सिफ़त खे ईअं ई तस्लीम कनि था जीअं क़ुरान करीम असांखे ॿुधायल त इंसान ग़लती थी सघे थी, पर वरी बि अल्लाह तबारक तआला खां माफ़ी घुरण खां पोइ उहे साॻी शर्त ऐं शुरूत पूरा लहिणा आहिनि
जिन जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान करीम में करे छॾियो आहे। ऐं ॿिया असांजे मुस्लमान में ॿ तबक़ा आहिनि। हिकिड़ा उहे मुस्लमान आहिनि जेके इन सिफ़त खे तस्लीम ई कोन था कनि ऐं ख़ौफ़ ऐं डपु दिलि में हद खां वधीक जॾहिं इंसान जे ज़हन में अची वेंदो आहे त इहो डपु ऐं ख़ौफ़ अलाह जी रहमत मां नाउमीदी इंसान खे अलाह जे दीन खां रब जी रहमत खां परे करे छॾींदी आहे। केतिरनि ई मुस्लमाननि जे ज़हन में इहा हूंदी त बाबा गुनाहगार आहियूं, मुंहिंजा गुनाह एतिरा आहिनि जो आऊं अलाह जे दर में अचण जे लाइक़ु ई कोन आहियां, ऐं रब जे साम्हूं हथ खणण जे लाइक़ु न आहियां, ऐं अलाह खां माफ़ी वठण जहिड़ो मुंहिंजी जहिड़ी कैफ़ियत ई कोन रही आहे। उन करे गुनाहगार आहियां, ज़िंदगी गुनाहनि में गुज़री, रब मुंहिंजी दुआ क़बूल ई कोन कंदो, अलाह ताला मूंखे ॿुधंदो ई कोन। हीअ आम असांजे मुस्लमान जे ज़हन में बि शइ हूंदी आहे। ऐं कुझु इन ई शइ जे पोयां किरदारु असांजे मज़हबी स्कॉलर जो बि आहे, जेके माण्हुनि खे अलाह जे दीन खां परे करे पंहिंजो पाण ॾे वेझो करण जो हिकु क़िस्म जो हरबो इहो बि हलाईंदा आहिनि त बाबा असीं नेक आहियूं, असांजी दुआ अलाह ताला क़बूल कंदो, असांजे थ्रू जेकॾहिं रब खे पुकारींदा त असीं अव्हांजी सिफ़ारिश कंदासूं, अलाह अव्हांखे माफ़ु कंदो, वरना डायरेक्ट रब अव्हांजी दुआ ॿुधंदो ई कोन, अलाह अव्हांजा गुनाह माफ़ी कोन कंदो। रब अव्हांखे ज़िंदगी जे अंदरि उहे सज़ाऊं त ॾेई छॾींदो, पर क़यामत खां पोइ बि तव्हांजी सज़ा एतिरी आहे जंहिंजो अंदाज़ो ऐं जंहिंजो काफ़ो तव्हां लॻाए सघो ई कोन था। इहा शइ अलाह जी रहमत खां इंसान खे परे करे छॾींदी आहे। ऐं ॿी हूंदी आहे उमेद ऐं तमा जे अंदरि बि हद खां तजावुज़ करणु। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे अलाह जे फ़र्ज़ कयल कमनि जी डायरेक्ट आऊं इनकार करे छॾियां, अलाह जे दीन जो इनकार करे छॾियां, रब जे फ़रमाननि खे पंहिंजे पुठि जे पोयां उछलाए छॾियां, ज़बान ते जुमिलो इहो ई हुजे त बाबा अलाह जी ज़ात खे कोन थो मञां, रब गफ़ूर रहीम आहे, अलाह जे फ़रमान खे कोन थो मञां, अलाह गफ़ूर रहीम आहे, फलां नेकी जो कमु आहे लेकिन आऊं इहो कमु कोन कंदुसि, फलां शइ मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे लेकिन मूंखां कोन थींदो, अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। इहा अजाई उमेद ऐं लालच जेका इंसान खे, उमेद ऐं तमा जेका इंसान खे हद खां किरास करे रब जी रहमत खां इहा बि शइ परे करे छॾींदी आहे। असांजे ज़हन में ॿई शयूं हुजणु खपनि। अलाह ताला क़ुरान करीम में पंहिंजी जंहिं जॻह ते सिफ़त इहा ॿुधाई आहे त आऊं इंसान खे यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, हुन अलाह जी उहा ज़ात आहे जेको रब जेकॾहिं चाहे त इंसान जी ज़िंदगीअ जा सभई गुनाह माफ़ु करे छॾे। 100 साल ज़िंदगी गुज़ारे, 100 साल में हुन हिकु ॾींहुं बि अलाह जी फरमाबरदारी न कई हुजे, आख़िर में मरण जे टाइम ते तौबा करे थो, रब उन जी ज़िंदगी जा सभई गुनाह माफ़ु करे। अलाह ताला पंहिंजी सिफ़त खे इहा बि ॿुधाई आहे। ऐं रब इन ई जॻह ते क़ुरान करीम में असांखे इहा बि शइ ॿुधाई आहे त इन बदश रबिक लशदीद, रब जी पकड़ जेका आहे न उहा ॾाढी सख़्तु अथव। अलाह जी पकड़ जॾहिं रब पकड़ींदो आहे त इंसान खे ख़बर ई कान पवंदी आहे, ऐं उन इंसान ज़िंदगी जूं जेके महिनत हूंदी आहे उन महिनत खे अजायो सम्झंदे हू इंसान वञी करे कंहिं अज़ाब में ग़रक़ थींदो आहे। रब जी अलाह ताला जी रहमत वसी आहे, पर अलाह ताला जी कावड़ बि ॾाढी आहे। रब जो गज़ब इंसान जॾहिं इंसान जे मथां अचे थो उहो इंसान बर्दाश्त बि कोन थो करे सघे। जॾहिं अलाह कंहिं इंसान खे पकड़ींदो आहे न त उन अलाह जी पकड़ जहिड़ी पकड़ बि इंसान को करे ई कोन थो सघे। रब जेकॾहिं माफ़ु करण ते अचे थो त इंसान खे उनजो मिसाल दुनिया में मिली कोन थो सघे। अलाह जेकॾहिं माफ़ु करे इंसान खे त हुन इंसान जो मिसाल असां दुनिया में अंदाज़ो लॻाए कोन था सघूं। हिकु पुटु पंहिंजे पीउ खां नाराज़ थी वञे थो, पीउ कावड़जी पए थो, हू घर छॾे हलियो थो वञे, साल 2 साल 3 साल 10-15 सालनि खां बाद में वापसी पंहिंजे घर अचे थो, जॾहिं दुनिया खां लाचारे मजबूर थिए थो। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो हिकु माइट खे कावड़ हुजे, नाराज़गी हुजे, ऐं उन जे बावजूदि हू जेकॾहिं पुटु गुम थी वञे थो, माइट खे ख़बर ई कान्हे, 10-15 साल खां पोइ अचे थो, छा पीउ हुन खां इंतकाम वठंदो? हरगिज़ न, कॾहिं बि न। ऐं उन सां जेका मोहबत ऐं ख़ुशी उन पीउ जे दिलि में थींदी आहे शायदि इंसान खे लफ़्ज़नि में बयानु कोन थो करे सघे। पर ज़िंदगी में कंहिं मोड़ ते कंहिं मौक़े ते उहो पीउ बि इन पुट खे तानू ॾेई छॾींदो त बाबा फलां जॻह तूं मूं मां नाराज़ थी वएं, लेकिन जॾहिं तोखे दुनिया धिकियो न, दुनिया जॾहिं तुंहिंजी गर्ज़ न कढी, उन वक़्तु जॾहिं दुनिया तोखे तंग कयो, सतायो, वरी बि तुंहिंजो सहारो ऐं पीउ बणियसि न, वरी बि तूं मूं वटि हलियो आहे न। लेकिन हीअ अलाह जी ज़ात आहे, रब जी इंसान नाफ़रमानी करे थो,
ज़िंदगी सॼी रब खे नाराज़ करे थो, पर जॾहिं इंसान अलाह खां सची तौबा करे रब जे दर में ईंदो आहे, रब उन खे गुनाह त माफ़ करे छॾींदो आहे, पर अलाह उन खे कॾहिं तानो बि कोन ॾींदो आहे। त जॾहिं दुनिया तोखे लाचार कयो तॾहिं तूं मूं वटि आयो न, पर न, भई अलाह तबारक व तआला उन इंसान खे ईअं गुनाह माफ़ करे छॾे थो जीअं इंसान जे अंदाज़े हिसाब कोन हूंदो आहे। तंहिं करे अलाह तबारक व तआला उन इंसान खे मैसेज ॾिनो आहे, सबक़ु ॾिनो आहे। जेको इंसान चवे थो त बाबा मुंहिंजा गुनाह एतिरा थी विया आहिनि, या जंहिंखे ग़लति गाइड कयो वियो आहे, मूं तव्हांखे ॿुधायां त अक्सर असांजे आम सादे माण्हू जे ज़हन में शइ हूंदी आहे ऐं उनजे पोयां किरदारु हिकिड़े क़िस्म जे इस्लामी स्कॉलर या दीन जे नाले वठण वारे शख़्सियतनि जो हूंदो आहे। तव्हां त माण्हू अलाह जे दीन खां परे थी, रब जी रहमत खां परे थी, उहे माण्हू मुंहिंजे वेझो अचनि, असांजे क़रीब अचनि, पोइ इहा सोच आम माण्हुनि में पखिड़ी वञिबी आहे त बाबा अलाह ताला तोखे माफ़ी कोन कंदो, रब तोखे माफ़ कोन कंदो। इन क़िस्म जे मिसाल रखण वारे, सोच रखण वारे इंसान खे अलाह ताला क़ुरान करीम जी सूरत ज़ुमर में फरमायो, कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। फरमाए ओ इंसान, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं मुंहिंजे पाननि में इहो ऐलान करे छॾ, जिन माण्हुनि पंहिंजे नफ़्सनि ते ज़्यादती करे छॾी आहे, मन गुनाहनि में एतिरो अॻिते विया आहिनि जो सभई हदूं क्रॉस करे विया आहिनि ऐं उहे अलाह जी रहमत खां नाउमीद थी वेठा आहिनि। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, तो अलाह जी रहमत खां नाउमीद न थियो। हीअ रब फरमाए थो कंहिंखे, नेक माण्हुनि खे, मोमिन इंसाननि खे न, गुनाहगार लेकिन हद खां बि वधीक, हद खां क्रॉस कंदड़ गुनाहगार खे फरमाए ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। छो इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, रब उहा ज़ात आहे, अलाह ताला सभई गुनाह तव्हांजा माफ़ करे सघे थो। इन अल्लाह, बेशक अलाह ताला फरमाए, इन ॻाल्हि में को बि शक न आहे, अलाह ताला पंहिंजी इन शइ ते क़ादिर आहे, यग़फिरु ज़ुनूब जमीआ। छो इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम, छो त अलाह तबारक ताला गफ़ूर आहे, तमामु घणो माफ़ कंदड़ आहे, ऐं सिर्फ़ु माफ़ कंदड़ न, रहीम आहे, इंसान ते महिरबान बि आहे। ॿ शयूं हूंदियूं आहिनि न, हिकिड़ी शइ हूंदी आहे माफ़ी, कॾहिं कॾहिं इंसान खां ग़लती थींदी आहे, तव्हां या आऊं हली वञूं था, माफ़ी वठूं था, चलो ठीकु आहे, माफ़ थी वई खयो आहे, इंतकाम कोन वठिबो, पर दिलि मां कस ख़तमु कोन थींदो आहे। दिलि में जेको उहो निशान थी वेंदो आहे न, उहो वरी आख़िर ताईं रहंदो आहे, उहा कावड़ इंसान खे हमेशह रहंदी आहे। पर रब फरमाए थो, आऊं अलाह एतिरो गफ़ूर आहियां जो माफ़ करण खां पोइ वरी उन इंसान जे गुनाह खे यादि करे फरमाए न, रहीम भई आहे। माफ़ी जे सां गॾोगॾु उन जे शफ़क़त, महिरबानी ऐं नरमी ऐं कर्म करण वारी ज़ात मूं अलाह जी आहे। हीअ अलाह ताला हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे, सबक़ु ॾिनो आहे इंसान खे, ऐं उन ई इंसान खे जेको इंसान अलाह जी रहमत खां नाउमीद थी वियो आहे। उन करे अलाह तबारक ताला पंहिंजी हिन सिफ़त खे क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां गॾु आहे न, किथे फरमायो वल गफ़ूरुल वदूद। अलाह ताला जी ज़ात छा आहे? क़ुरान जे हर लफ़्ज़ ते गौर करियो न, फरमाए अलाह ताला हिकु इंसान खे माफ़ कंहिंखे कबो, जेको मुजरिम हुजे न, ॾोहारी हुजे, जंहिं अलाह जे अहकाम जी परवाह कोन कई, ज़िंदगी सॼी गुनाहनि में गुज़ारई, रब जॾहिं माफ़ करण त अचे थो, फरमाए अल गफ़ूर, ऐं अलाह हुनखे माफ़ कंदो या अल वदूद, उनखे माफ़ करण खां पोइ उन सां मुहबत बि कंदो या। मूं तव्हांखे ॿुधायां, इंसान कॾहिं माफ़ करण खां पोइ मुहबत उहा साॻी न आहे रहंदी, पर रब फरमाए थो वल वदूद वल गफ़ूरुल वदूद, उहो अलाह माफ़ करे थो ऐं उन इंसान सां सभ खां वधीक मुहबत बि करे थो। ऐं किथे फरमाए त गफ़ूर सां गॾु फरमाए अज़ीज़ुल गफ़ूर, अज़ीज़ुल गफ़ूर। इहे अलाह तबारक ताला क़ुरान करीम जो मुख़्तलिफ़ अंदाज़ में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इंसान खे इहे शयूं ॿुधायूं आहिनि। ऐं जॾहिं इंसान गुनाहगार आहे, तकलीफ़ में अचे थी, मुश्किलात में अचे थो, उहो इंसान कंहिं मुश्किल घड़ी में अची वञे थो, हाणे कॾहिं बि इहो ज़हन में न रखे त बाबा आऊं बीमार आहियां, फलां मुंहिंजी लाचारी मजबूरी आहे, फलां मुसीबत में फाथल आहियां, हींअर आहियां त गुनाहगार, उन करे जेकॾहिं मूं न अलाह खे पुकारियमि, रब मुंहिंजी तकलीफ़ कोन हटाईंदो। छो त आऊं हींअर मजबूर थी अलाह जे दर में अचां थो न, दुनिया में ख़ुशी सां त कोन आयासीं न, जॾहिं लाचारे मजबूर थी करे अचां थो, रब उन माण्हू खे बि फरमायो त तूं बि अचु, ऐं तुंहिंजी बि दुआ क़बूल कंदुसि। व इन यमसस्कल्लाहु बिदुर्र फला काशिफ लहु इल्ला हुव। मैं इंसान जेकॾहिं तोखे दुनिया में को नुक़सान पए अचे न, तकलीफ़ पए अचे, तकलीफ़ खे हटाइण वारी ज़ात सिर्फ़ु अलाह जी आहे। ऐं उन जे करे वई युरिद कबी ख़ैरन फला राद लिफ़ज़लिही युसीब बिही मन यशाउ मिन इबादिही हुवल गफ़ूरुर रहीम।
मैं जेकर अल्लाह तबारक तआला के इंसान सां भलाई जो इरादो करे न, रब जे उन भलाई ऐं महिरबानी खे दुनिया जो कोई इंसान हटाए सघे ई कोन थो। अल्लाह जी महिरबानी आहे, रब जे इंसान खे उन ख़ैर ते पहुचाए, भलाई ते पहुचाए, ऐं उहो इंसान तकलीफ़ में हुजे, मुश्किलात में हुजे, भले गुनाहगार आहे, फरमाए वहुल गफ़ूर रहीम, अल्लाह तबारक तआला गफ़ूर रहीम आहे, तमामु घणो माफ़ कंदड़ ऐं अल्लाह तबारक तआला रहम कंदड़ आहे। ऐं इंसान खे अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, रब इंसान खे हिकिड़े क़िस्म जो ॿियो बि हौसलो ॾिनो आहे। इंसान जे अंदाज़े, सोच ऐं हिन जे वहम गुमान खां बि वॾी अल्लाह तबारक तआला हिन खे ऑफर ॾेई छॾी आहे, हिकु वॾो पैकेज ॾिनो आहे। फरमाए इंसान, अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा, अल्लाह तबारक तआला फरमायो, यानी हदीस कुदसी आहे, यब्न आदम इन्नक मा दअउतनी व रजउतनी गफ़रतु लक अला मा कान फीक वला उबाली, यब्न आदम लौ बलगत दुनूबुक अनान अस्समाए सुम्मा इस्तग़फ़रतनी गफ़रतु लक वला उबाली। ओ इंसान, तुंहिंजा गुनाह एतिरा थी वञनि जो हिन ज़मीन आसमान जो खाल भरिजी वञे, हिन ज़मीन आसमान जो खाल भरिजी वञे, एतिरा गुनाह। मन इंसान जी सोच खां मथे, इंसान जे वहम ऐं गुमान खां मथे। अॼु जेको इंसान अल्लाह जी रहमत खां ना उमीद आहे न, रब उनखे फरमाए, इंसान तुंहिंजा गुनाह छा आहिनि, लौ बलगत दुनूबुक अनान अस्समाए, जेकॾहिं तुंहिंजा गुनाह ज़िंदगी जा ई ज़ुल्म ऐं करतूत, तो मूं रब जी नाफ़रमानी कई, हिकु ॾींहुं ॿ ॾींहं न, तो एतिरा गुनाह आहिनि, जेकॾहिं हिकिड़ो गुनाह ॿिए गुनाह ते रखियो वञे, हिन ज़मीन खां मथे आसमान जी छित ताईं पहुची वञे, सुम्मा इस्तग़फ़रतनी गफ़रतु लक वला उबाली, पोइ वरी बि जेकॾहिं तूं मूंखां माफ़ी घुरंदे न, ऐं रब तोखे माफ़ करे छॾींदुसि, वला उबाली, मूंखे कंहिंजी परवाह कोन थींदी। इहा शइ कॾहिं बि कोन थींदी, छा थी पवंदो छा न थींदो, अंजाम छा निकिरंदो। हिन माण्हू ज़िंदगी हेॾा वॾा गुनाह कया आहिनि, ऐं उन रब खे कीअं, इन इंसान खे कीअं माफ़ कंदो, फरमाए वला उबाली, मूंखे कंहिंजी परवाह कोन हूंदी आहे, ऐं उन इंसान खे माफ़ करे छॾींदुसि। हीअ अल्लाह तबारक तआला हौसलो ॾिनो, व इन्नी लगफ़ार, मैं इंसान जेको अल्लाह जी रहमत खां नाउमीद थी चुको आहे न, उन इंसान खे अल्लाह ताला हौसलो ॾिनो, अचु मूंखां माफ़ी घुर, ऐं तो इंसान खे माफ़ करे छॾींदुसि। ऐं माफ़ करण वक़्तु तोखे कॾहिं बि तानो कोन मिलंदो, कॾहिं बि इन क़िस्म जी शइ कोन मिलंदी। ऐं वरी बि इहा ॻाल्हि, इंसान जा आइब आहिनि, इंसान गुनाह करे थो, गुनाह जे लाज़मी आइब आहिनि, केतिरा ई इंसान जा आइब आहिनि जेके तव्हां ऐं मुंहिंजे गुनाहनि आइबनि ते रब जी ज़ात पर्दो विझी छॾियो आहे, अल्लाह ताला उहे ढके छॾिया आहिनि। ऐं इंसान जा उहे गुनाह, जेकर इहा शइ जेका नाउमीदी हूंदी आहे न, इंसान खे अल्लाह जे दर खां परे करे छॾींदी आहे। अजायो जेको ख़ौफ़ ऐं डपु हूंदो आहे न इंसान जे दिलि में, जेको अजायो ख़ौफ़ डपु इंसान जे ज़हन में भरियो वञिबो आहे, उहो इंसान खे अल्लाह जे दीन खां परे करे छॾींदो। हाणे मुंहिंजी दुआ क़बूल ई कोन थींदी, मुंहिंजी पुकार ॿुधी हुई कोन। तव्हां अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में उन खां अॻु जा वाक़िया पढ़ी ॾिसो न, केतिरा वाक़िया तव्हांखे ज़हन में हूंदा, जंहिं माण्हू 100 खून कया न, 99 खून करण खां पोइ कंहिं वटि आयो न, पुछांइ त भला मूंखे अल्लाह माफ़ कंदो, हुन जवाबु उहो ई ॾेई छॾियो जेको अॼुकल्ह असां वटि आम हले थो न, 99 तो जानियूं क़तल कयूं आहिनि। जंहिं इंसान जेको हिकिड़े इंसान खे क़तल करे थो, फ़क़त अन्नमा क़तल नास जमीआ, उहो ईअं सम्झो त पूरी इंसानियत जो क़ातिल आहे, हिकु इंसान जो क़ातिल पूरी इंसानियत जो क़ातिल आहे। एॾो वॾो जुर्म ऐं ॾोह आहे, तो 99 खून कया आहिनि, तोखे अल्लाह से माफ़ कीअं कंदो। हू चवे थो, तो मूंखे हौसलो ॾियण जे बजाए तो अञा मूंखे मज़ीद अल्लाह जे दीन खां रहमत खां परे करे छॾियो न, चलो मुंहिंजे लाइ माफ़ी हूअं बि न आहे न, उनखे बि क़तल करे थो, 100 जो अंग पूरो करे छॾे थो। रब उन इंसान खे माफ़ करे छॾियो, अल्लाह ताला उन इंसान खे माफ़ करे छॾियो आहे। हीअ अल्लाह जी रहमत आहे, हीअ अल्लाह ताला जी रहमत आहे। तंहिं करे फरमाए इन्नी लगफ़ार, ऐं इंसान खे माफ़ कंदड़ आहियां। ऐं गफ़ार जेको लफ़्ज़ आहे न, उहो ईअं सम्झो त आख़िरी लफ़्ज़ आहे। गफ़ार ऐं गफ़ूर जो लफ़्ज़, इन खां मथे अरबी ज़बान में माफ़ी जे लाइ को लफ़्ज़ अचे ई कोन थो। गफ़ूर बि माना माफ़ करण वारो, गफ़ार जी माना माफ़ करण वारो, ऐं गाफ़िर जी माना माफ़ करण वारो आहे। टिनी जी माना साॻी थिए थी, पर फ़र्क़ु इहा त गफ़ूर ऐं गफ़ार जेके लफ़्ज़ आहिनि, इनखे मुबालगो, हीअ आख़िरी लिमिट आहे। इन खां मथे का हद ई न आहे अल्फाज़ खे बयानु करण जो, इंसान माफ़ी जे हवाले सां उहो अंदाज़ बयानु करे। तंहिं करे अल्लाह ताला पंहिंजे क़ुर करीम में जिते बि सिफ़तूं बयानु कयूं आहे न, उते गफ़ूर ऐं गफ़ार खे अक्सर बयानु फरमायो आहे, अक्सर तौर ते बयानु कयो आहे, जंहिंजे माफ़ी जा अंदाज़ ई निराला आहिनि, जंहिंजे माफ़ी जा मिसाल ई इंसान खे नथा मिली सघनि। साॻी इंसान आहे, ॾींहं जो सॼो ॾींहुं गुनाह करे थो, राति जे टाइम जॾहिं के मुश्किल मुसीबत में फासे थो, अल्लाह जे दर में अचे थो, रब हुनखे उहा ई शइ कोन थो चए, हिन माण्हू सुबुह जो मुंहिंजे फरमान जो इनकार कयो पिए, अॼु शाम जो माफ़ कीअं करियूं, पर न। ऐं हीअ साॻी इंसान जेको गुनाहगार गुनाह करे राति जो पंहिंजे बिस्तरे ते सुम्हे थो, अल्लाह ताला इहा परवाह कोन थो करे त हिन इंसान मुंहिंजी नाफ़रमानी करे मुंहिंजे बिस्तरे ते सुतो आहे। फरमाई यनज़िलुल्लाह तबारक व तआला इला समाए दुनिया, अल्लाह तबारक तआला दुनिया जे आसमान ते नुज़ूल फरमाए थो, रब ऐलान करे थो, हल मिन मुस्तग़फिर नग़फिर लहू,
उहो को माफ़ी वठण वारो आहे जंहिंखां रब माफ़ करियां। हीउ कंहिंखे निदा बि थिए, कंहिंखे निदा बि अचे, कंहिंजे लाइ ऐलान पियो थिए। हीउ उन इंसान खे जंहिं ॾींहुं सॼो गुनाह में गुज़ारियो आहे, राति जो पंहिंजे बिस्तरे ते अची सुतो आहे, आख़िरी पैर में रब जी ज़ात उनखे निदा ॾिए पियो, अलाह ऐलान पियो करे हल में मुस्तग़फिर लहू। आहे को माफ़ी घुरण वारो जंहिंखां रब माफ़ी घुरा, माफ़ी ॾियूं उन इंसान खे। हीअ अलाह जी रहमत जी वुसअत आहे। ऐं उन खां सवाइ हिकिड़ी इहा शइ हूंदी आहे जेका असांखे अलाह जी रहमत खां परे करे छॾींदी आहे। त असांजे ज़हन में जेका शइ अची वेंदी आहे न, उहा अलाह ताला मुंहिंजी दुआ क़बूल ई कोन कंदो, अलाह ताला मूंखे माफ़ी कोन कंदो आहे। पोइ रब जी ज़ात जी माफ़ी जा मिसाल इंसान दुनिया में अंदाज़ो कोन थो लॻाए सघे। ऐं ॿी जेका सोच हूंदी आहे उहा असांखे उहा बि अलाह जी रहमत खां परे करे छॾींदी। उहा कहिड़ी? उहा अजायो तवकुल, भरवसो, जंहिंजो अंदाज़ रब क़ुर करीम में ज़िक्र ई कोन कयो आहे। तवकुल जो रस्तो ई पंहिंजो आहे। हाणे मुंहिंजी मर्ज़ी ज़िंदगी जीअं बि गुज़ारियां, बसि अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, अलाह ताला गफ़ार आहे। क़ुर करीम खे पढ़ी ॾिसूं, अलाह तबारक ताला गफ़ार आहे, अलाह ताला माफ़ कंदड़ आहे। जंहिंजा मिसाल मूं तव्हांखे हिकु ॿ ॾेई छॾिया क़ुर करीम जे ज़रिए सां। रब जी माफ़ी जा मिसाल इंसान पंहिंजे लफ़्ज़ में कोन थो बयानु करे सघे, पर कुझु अलाह ताला शर्त बि रखिया आहिनि, शर्त बि रखिया आहिनि। ईअं न आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं जीअं ज़िंदगी गुज़ारियां अलाह जी ज़ात सां शिरक बि करियां ऐं ज़हन में इहा शइ हुजे त बसि अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, अलाह जे पैगम्बर जी गुस्ताखी करियां पियो, ज़हन में इहा शइ हुजे अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, अलाह जे नबी जी सरेआम जेका अहकाम जी पायमाली करियां, ज़हन में इहा शइ हुजे त अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। फरमाया ऐं गफ़ार आहियां लिमन ताब व आमन व अमिल सालिहन सुम्मा इहतदा। 4 शर्त अलाह ताला क़ुर करीम ॿुधाए, इहा ई साॻी आहे। ऐं माफ़ कंदड़ आहियां, पर कंहिंजे लाइ? लिमन ताब, पहिरियों शर्त उहा जेको इंसान तौबा करे थो, इंसान पंहिंजी ग़लती जो एतिराफ़ त करे न। जेको इंसान पंहिंजो पाण खे ग़लति सम्झे ई कोन थो, पंहिंजो पाण खे अलाह जे दीन दर जे वेझो आणे ई कोन थो न, उन इंसान खे माफ़ी जी तौफ़ीक़ कीअं मिलंदी आहे? माफ़ी घुरण सां मिलंदी आहे। जेको इंसान घुरे थो, ताब जी माना हूंदी आहे वापसी मोटणु, रुजू करणु, इहा माना हूंदी आहे। हिकु इंसान जेकॾहिं रस्तो भुलिजी वञे थो न, हुनखे ख़बर आहे जेकर मूंखे कराची वञिणो आहे, हाणे कराची जे लाइ उहो साॻियो माण्हू मिठी जे रोड ते निकिरी थो वञे, अॻियां निकिरण खां पोइ हुनखे अहसासु थियो रस्तो ग़लति वठी वई आहे, रस्तो ग़लति वठी वई आहे। अक़िलमंद इंसान ऐं बेअक़िल में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? अक़िलमंद इंसान जॾहिं हुनखे अहसासु थींदो आहे रोड ग़लति आहे, फ़ौरन उतां वापसी वरंदो आहे, वापसी थींदो आहे, अॻिते कोन वेंदो, छो त हुनखे ख़बर आहे अॻिते जेको रूट आउं वठी वेंदुसि न, पंहिंजे मंज़िल ते कोन पहुचंदुसि आउं, ऐं नाकाम वेंदुसि सॼो, कामयाबी मूंखे मिलंदी कोन हुन शइ में, जेको मुंहिंजो मक़सदु आहे, जेको मुंहिंजो टारगेट आहे। अलाह ताला इन शइ फरमाए लिमन ताब। ऐं बेअक़िल इंसान छा कंदो आहे? चवंदो आहे ठीकु आहे भला रस्तो सुठो आहे न, रोड त सुठो आहे न, भला आउं वञा पियो, वरी बि रोड ते वञा पियो न, को कचे में त कोन पियो वञाऊं। जंहिं इंसान इहा सोच रखी अॻिते वियो न, दुनिया हुनखे बेवकूफ़ चवंदी आहे, तोखे वञिणो कहिड़े पासे आहे। ईअं इंसान जी ज़िंदगी आहे। हिकु इंसान खे रस्तो सुठो मिलियल आहे, हाणे हुनखे ग़लती थी वई, ग़लति रस्ते ते निकिरी पियो, गुनाह थी पियो। हिकु अक़िलमंद इंसान खे जंहिं वक़्तु अहसासु थींदो आहे कमु ग़लति कयो अथमि, फ़ौरन लिमन ताब, वापसी वरंदो आहे, रुजू कंदो आहे। ग़लती जॾहिं अहसासु थिए मूंखे वापसी वञिणो आहे, इहो अक़िलमंद इंसान जो कमु आहे। ऐं बेअक़िल इंसान छा कंदो? बसि ठीकु आहे, कमु ग़लति करियां पियो, हाणे अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, अलाह ताला मूंखे मंज़िल ते पहुचाईंदो। इहो तवक्कुल भरवसो इंसान खे अलाह जी रहमत ते वेझो कोन पियो करे, रब खां इंसान खे परे पियो करे। ऐं अलाह जे नबी अलैहिस्सलाम खां दुनिया जे हवाले सां न तवक्कुल जे बारे में पुछियो वियो आहे। तवक्कुल भरवसो जंहिं शइ खे असीं चवंदा आहियूं बसि ठीकु आहे मुंहिंजो अलाह जी ज़ात ते तवक्कुल आहे। इंसान महिनत कंदो आहे, इंसान कोशिशि कंदो आहे। दुनिया में असां जॾहिं गुनाह कंदा आहियूं न, त पोइ असांजे ज़हन में तक़दीर ऐं तवक्कुल ॿई शयूं अची वेंदियूं आहिनि। उहा जेकी मुक़दर में लिखियलु हूंदो इहा शइ कंदासीं, ऐं बसि अलाह जी ज़ात ते भरवसो, रब जी ज़ात में उमेद आहे। इहा ई शइ असांखे अॻिते आणे छॾींदी आहे। क़ुर करीम अलाह तबारक तआला मुशरिकनि जो ज़िक्र फ़रमायो, यहूदियुनि जो ज़िक्र फ़रमायो, ऐं उन्हनि जे ज़िक्र फ़रमाइण खां बाद में अलाह ताला मुख़्तलिफ़ अंदाज़ में इहा बि शइ ॿुधाई आहे त ग़रतहुम, उन्हनि खे दोखे में रखी छॾियो। कहिड़ी शइ? अजायनि उमीदनि, उमीदूं आसरा जेके उन्हनि खे मिलिया न, उन्हनि खे दोखे में रखी छॾियो आहे। इहा ई साॻी शइ असांजी उमीद जेका हूंदी आहे, तवक्कुल भरवसो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुनिया जे मामलात में पुछियो वियो आहे न तवक्कुल छा आहे। अलाह जे पैगम्बर हिकु नंढो हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, जेको आम ॿहिराड़ी जे माण्हू जे लाइ मिसाल आहे। पाण ते उठारी जॾहिं उहो पंहिंजे उठ खे सीम में छॾे थो, ॿहिराड़ी में छॾे थो, हाणे उहो उनजी निगरानी कोन थो करे, जांच कोन थो करे, उन में को डाण वग़ैरह कोन थो ॿधे, रसी कोन थो ॿधे, ऐं ख़ाली छॾे ॾिए थो, ऐं उहो चवे थो हाणे मुंहिंजो तवक्कुल आहे, भरवसो आहे, कंहिंजो नुक़सानु कोन कंदो। इहो बेवकूफ़ आहे, इहो तवक्कुल न आहे। हू इंसानु पंहिंजे उठ जी जांच बि करे थो, उन में डाण ॿधे थो, रसी ॿधे थो, ऐं बार बार जांच करण खां बाद में पोइ उनखे भरवसो रखिणो आहे अलाह जी ज़ात ते।
तवक्कुल इन शइ जो नालो आहे। इंसान ज़िंदगी में को बि कमु करे थो, पहिरीं इंसान महिनत कंदो आहे, कोशिशि कंदो आहे, पंहिंजी जफ़ाकशी कंदो आहे, उन खां पोइ अलाह जी ज़ात ते भाड़ींदो आहे। हाणे जेकॾहिं इन जो मूंखे सिलो सुठो मिले थो त बि रब जे तरफ़ां आहे, जेकॾहिं मूंखे नुक़सानु मिले थो त बि इन में का न का भलाई हूंदी। असुलु तवक्कुल भरोसो इन शइ जो नालो आहे। असांजी नेकी जे मामलात में, गुनाह जे मामलात में तवक्कुल ऐं भरोसे खे एतिरो अॻिते आणींदा आहियूं। निमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, फ़र्ज़ी कमनि में बसि अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, जेकी मुक़दर में लिखियलु हूंदो, अलाह जी ज़ात में उमेद आहे। इहे लफ़्ज़ जुमिला चई करे सभिनी शयुनि खां हटी वेंदा आहियूं। सुबुह जो उथियण खां पोइ को हिकु मिसाल असां वठूं, जेको इंसानु चवे थो अॼु दुकान ते कोन थो वञा, अॼु बनी ॾे कोन थो वञा, अॼु फलां तारीख़ ते मज़दूरी कोन थो करियां। छो? अलाह जी ज़ात ते तवक्कुल आहे, भरोसो आहे। जेका रोज़ी मूंखे लिखियलु हूंदी उहा मूंखे घर में मिलंदी, ऐं हर शइ अलाह जे किताब में लिखियलु शइ न, मुक़दर में जेका शइ लिखियलु हूंदी। पर इन जॻह ते असांजो तवक्कुल, भरोसो, उमेद, तक़दीर सभई शयूं पोइ ते हटी वञनि थियूं। हथ पेर हणंदासूं तॾहिं कुझु आणींदासूं, ख़ाली हथ वेठा हूंदासूं मिलंदो कुझु बि कोन, बुख मरी वेंदासूं। इन जॻह ते असांजो तवक्कुल, भरोसो, तक़दीर केॾांहुं विया हलिया। पर जॾहिं ॻाल्हि आई नेकी जी, ॻाल्हि आई गुनाह जी, ॻाल्हि आई दीन जी, त उन वक़्तु इहे ई साॻी शयूं असांखे अलाह जे दीन खां परे करे छॾींदियूं आहिनि। त इन ई जॻह ते असांखे इहा बि ज़हन में शइ रखणु घुरिजे, रब गफ़ूर रहीम आहे, अलाह ताला माफ़ु करे थो। लेकिन उन माण्हू खे जंहिंखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थिए थो, ग़लती खां रुजू करे थो, वापसी अचे थो, वापसी अचण खां पोइ उन इंसान में तब्दीली अचे थी, चेंजिंग अचे थी, रब उन इंसान खे माफ़ु करे थो। असां जेकॾहिं मूं तव्हांखे मिसाल ॾियमि 100 इंसान जे क़ातिल जो, उन जंहिं ॾींहं खां तौबा कई न, उन खां पोइ उन हिकिड़ो बि खून कोन कयो आहे। जॾहिं अलाह जे दर में तौबा कई, बाद में खून कोन कई, असांजी ज़िंदगी छा हूंदी आहे? हिकु गुनाह करियां थो ऐं मुंहिंजो ज़हन इहो त अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, वरी साॻी माफ़ी वठां थो या कोन थो वठां, वरी ॿियो गुनाह करियां थो, टियों गुनाह करियां थो, साॻी बार बार ज़िंदगी में दोहराईंदो रहां थो। इहो अलाह जी इन ज़ात तां मज़ाक़ आहे, अलाह जी सिफ़त तां मस्करी आहे। इहा अलाह जी ज़ात में उमेद न आहे, तवक्कुल न आहे। ऐं ॿियो शर्त रब कहिड़ो फरमायो? लिमन ताब व आमन, ऐं ईमान आणे थो। अलाह जी ज़ात ते ईमान, अलाह जे नबियनि ते ईमान, फ़रिश्तनि ते ईमान, किताबनि ते ईमान। जंहिंमें बुनियादी जेका शइ अचे थी उहा अलाह जी ज़ात ते ईमान, ऐं जंहिंमें तौहीद अचे थी। इंसानु आहे केॾी तौबा करे रब खां गुनाह जी माफ़ी घुरे थो, ज़ुल्म ऐं ज़ियादतनि जी माफ़ी घुरे थो, पर जेकर उन जे नज़रिए में, उन जे अक़ीदे में, उन जे अमल में, उन जे कंहिं बि जॻह ते रब जी तौहीद न आहे, शिरक जो को ज़रो उन जे अंदरि अची वञे थो, उन जूं माफ़ियूं ऐं उन जी इस्तग़फ़ार कंहिं बि कम जी न आहे। मैं आऊं इंसान उन खे माफ़ु कंदो आहियां। लग़फ़ार लिमन ताब व आमन, जंहिंमें ॿी जेका कैटेगरी उहो बुनियादी ईमान जी हुजे, जंहिंमें बुनियादी ईमान अलाह जी ज़ात ईमान हुजे, उन जी तौहीद मज़बूत हुजे। छो? जेकॾहिं उन जे ज़हन में शिरक अची वियो आहे न, वरी उहो साॻी कॾहिं अलाह जी ज़ात में उमेद कोन रखंदो। हिकु ॾींहुं माफ़ी वठंदो, ॿिए ॾींहुं उहा साॻी नुक़सान जे टाइम ते कॾहिं ॿिए जे दर ते पहुची वेंदो। जीअं मूं तव्हांखे पहिरीं आयत ॿुधायमि न, त अलाह ताला इहा बि शइ ॿुधाए छॾी त नुक़सान खे हटाइण वारी ज़ात बि अलाह जी आहे, ऐं इन में इंसान जी इज़त आहे। तौहीद अहिड़ी शइ आहे जंहिंमें इंसान जी इज़त आहे, इंसान जी हैसियत आहे। ऐं जेका शइ तव्हांजे ज़हन में बार बार ॿुधाई वञे थी, उनजो सबबु हीअ आहे त अक्सर असांजा माण्हू इन शइ खां अणवाक़ुफ़ हूंदा आहिनि। तौहीद जो पैगाम, शिरक खां मना करणु, हीअ अजाई सख़्ती आहे, ऐं हीअ माण्हुनि खे मुतनफ़िर करे छॾींदी, हीअ माण्हुनि खे असांखां परे करे छॾींदी। इहा ग़लति ॻाल्हि आहे। इन तौहीद जे पैगाम सां खरे ऐं खोटे जी सुञाणप थी वञे थी। जीअं अटे खे असां परण में छाणींदा आहियूं न, पोइ जेको किचिरो आहे मथे रहिजी वेंदो आहे, साहु वटो हेठि निकिरी वेंदो। हीउ तौहीद जो मैसेज पैगाम अहिड़ो आहे, जेके तव्हांजे वेझा ईंदा उहे अलाह जे दीन जा पैरोकार आहिनि, उहे तव्हांजा आहिनि। जेके इन मैसेज सां परे हटनि था, हटण ते को मसइलो कोन्हे, लेकिन अलाह जी तौहीद ही खरी दावत ज़रूरु आहे, ही ॾुखियो पैगाम ज़रूरु आहे। लेकिन इन शइ खे असां उन खारी, उन कड़वी दवा जीअं सम्झूं, जंहिंजो आख़िर इंतज़ाम जेको आख़िरी जेको अंजाम थींदो आहे उहो बहितरु हूंदो आहे। हिकु पेशेंट मरीज़ आहे, उनखे को डॉक्टर टेबलेट ते रखे थो, कंहिंखे ॿी कंहिं मेडिसन ते रखे थो, आख़िरकार कंहिं कंहिं मरीज़ जे लाइ ऑपरेशन जो बि ऑप्शन अचे थो न, उहा हिन जो ई फलां हथु कटिबो, ज़ाहिरी एतबार सां तकलीफ़ आहे, मुश्किल शइ आहे, जो उनजे जिस्म जो उज़वो वञे थो, पर उन जो अंजाम बहितरु आहे। जेकर उज़वो न कटियोसीं त उन जी ज़िंदगी सॼी मफ़लूज बणिजी वेंदी हली। तौहीद जो पैगाम ईअं अथो, जेकॾहिं इंसान जे ज़हन में, अक़ीदे में, नज़रिए में कंहिं जॻह ते को शिरक आहे, उहो इंसान खे आख़िरकार सभिनी अमलनि खे तबाह बर्बादु करे छॾींदो। उन करे असां हमेशह इहो ज़हन में रखूं, रब गफ़ार आहे,
अल्लाह ताला माफ़ कंदड़ आहे। पर जेकर असांजे अक़ीदे में शिरक आहे न, असांजो माफ़ियूं कंहिं बि कम जो कोन थींदियूं। हमें लिमन ताब व आमना व आमिल सालिहा। ऐं टियों शर्त अल्लाह ताला फरमाए जेको अमल सालेह कंदो। अमल सालेह जे हवाले सां असांखे हमेशह इहो ज़हन में रखणु घुरिजे। क़ुर करीम में अल्लाह तबारक ताला जंहिं बि जॻह ते ॻाल्हि कई आहे न नेकी जी, उते अल्लाह ताला इंसान खां अमल जो मुतालबो किथे बि कोन कयो आहे, सिर्फ़ु अमल जो मुतालबो। पूरो क़ुर करीम पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला किथे बि इहो कोन फरमाए थो अमल करियो। जिते बि अल्लाह ताला ज़िक्र फरमायो उते फरमाए अमल सालेह करियो, सिर्फ़ु अमल कम जी ॻाल्हि न आहे। छो त अमल अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे कमु, जंहिंजी माना आहे कमु। माना तव्हां ईअं सम्झो निमाज़ पढ़णु हिकु अमल आहे, चोरी करणु बि अमल आहे, ऐं जेको इंसानु क़त्ल करे थो इहो बि हिकिड़ो अमल आहे। पर अल्लाह ताला फरमाए त कामयाब इंसान जी निशानी अमल सालेह कंदो। सालेह जी माना आहे चङो भलो, तंदुरुस्त, बीमार न हुजे। माना जंहिं अमल में ख़ासि करे ॿिनि बीमारियुनि जो को बि ज़रो मौजूदु न हुजे। हिकु अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त इहा बि शइ न हुजे। अहिड़ी तरह सां उन अमल जे अंदरि ॾेखां ऐं रिया जो ऑप्शन बि न हुजे। इहे ॿई शयूं जेकॾहिं ख़ाली आहिनि कंहिं बि अमल जे अंदरि, उहो अमल सालेह बणिबो। अक़ीदे जी ॻाल्हि अॻु में थी वई, तौहीद जी ॻाल्हि अॻु में थी वई, जेको अहम पहलू आहे हर क़ुर करीम जी आई सूरत में अल्लाह ताला शइ खे ज़िक्र कयो आहे। अमल उहो सालेह आहे जेको अल्लाह जे पैगम्बर जे तरीक़े मुताबिक़ हुजे, नेकी सम्झी करे कजे, उन में ॾेखा ऐं रिया ऐं शोहरत जो को बि शुबो न हुजे। इन ई मामले में इन लफ़्ज़नि खे असीं गौर कंदासूं, इंसान जी ज़िंदगी में अमल सालेह जो इंतिहाई वसी दाइरो मिलंदो। असां मुस्लमान आहियूं न, अफ़सोस आहे असां इस्लाम खे महदूद करे छॾियोसीं। जीअं असांजी सोच महदूद आहे, असांजा नज़रिया महदूद आहिनि, असां दीन खे महदूद करे छॾियोसीं। या थोरे वक़्त में या थोरी जॻह में असांजे लाइ दीन या त टाइम में महदूद हूंदो आहे। रमज़ान मुबारक जो महीनो आयो न, असांजूं मस्जिदूं, असांजा हालात, असांजे माण्हुनि जी सोच पूरी चेंज हुई, तब्दील हुई। निमाज़नि जे हवाले सां मस्जिदनि जी रौनक, क़ुर करीम तिलावतूं, दुआऊं ऐं सदको ख़ैरात। मन रमज़ान जो महीनो चंड ॾिसण सां असांजे मुस्लमाननि में हिकिड़ो दीनी शूर अची वियो। पर जीअं ईद जो चंड ॾिठोसीं, उन खां पोइ साॻी शइ वापसी थी वई हली। माना असां इस्लाम खे महदूद कयोसीं हिकिड़े वक़्त जे लाइ। असीं मुस्लमान बणियासीं हिकिड़े महीने जे लाइ, बाक़ी 11 महीना मुंहिंजी मर्ज़ी आहे। या त असां छा कंदासीं, जुमे जे ॾींहुं असां पक्का मुस्लमान हूंदासीं, बाक़ी हफ़्ते जा 7 ई ॾींहं इहा उमेद तमन्ना रखंदासीं बसि अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो, ऐं अल्लाह जे दर जे वेझो कोन्हे अचिणो, रब जे दीन जे क़रीब कोन्हे अचिणो। सिर्फ़ु जुमे जो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं असांजो ख़ासि आहे। या असां छा कंदासीं, असां दीन खे महदूद करे छॾंदासीं कंहिं जॻह सां। मस्जिद जे गेट अंदरि इन थियासीं, हाणे असांजी कैफ़ियत चेंज आहे। हाणे असांजी ज़बान मां कूड़ कोन निकिरंदो, कंहिंजी गिला कोन कंदासीं, कॾहिं कंहिंखे गार कोन ॾींदासीं, कंहिंजे तोहमत कोन हणंदासीं। के जेकर को बि माण्हू ॻाल्हि पुछंदो जवाबु इहो मस्जिद खां ॿाहिरि ॻाल्हाईंदासीं। हींअर इहा ॻाल्हि कोन कंदुसि, छो त अंदरि मस्जिद में अचण खां पोइ आउं मुस्लमान आहियां, दुआऊं घुरंदुसि, निमाज़ूं पढ़ंदुसि, ज़िक्र अज़कार कंदुसि, क़ुर करीम में तिलावत कंदुसि। मस्जिद निमाज़ मां फ़ारिग़ थियुसि, मस्जिद जे गेट खां ॿाहिरि कदम रखियुमि, हाणे मुंहिंजी ज़बान मां कूड़ बि निकिरे पियो, गिला बि थिए पई, ग़ीबत थिए पई, आउं ज़िंदगी में कंहिंते ज़ुल्म बि करियां पियो, ज़्यादती करियां पियो। उहे ई साॻी कम जेके मस्जिद में नथे कया मूं, मस्जिद जे गेट खां ॿाहिरि निकिरण खां पोइ हाणे मुंहिंजी ज़िंदगी हिकु मुस्लमान खां अलॻि आहे। हीअ असां इस्लाम खे महदूद कयोसीं हिकिड़ी जॻह ताईं। या छा थींदो, मुंहिंजी ज़िंदगी कुझु बि आहे, मुंहिंजी नियत ते, हज ते, उमिरि ते एराम ॿधण खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी तब्दील आहे। ऐं ज़िंदगी में कुझु बि आहियां, लेकिन एराम ॿधण खां पोइ जेसीं ताईं वापसी एयरपोर्ट ते नथो पहुचां, कंहिंखे गार कोन ईंदुसि, गुनाह कोन कंदुसि, कंहिं ते ज़्यादती ज़ुल्म कोन कंदुसि, मुंहिंजी अजीब कैफ़ियत हूंदी। पर जीअं वापसि वरे सनाऊं, उन वापसि वरण खां पोइ मुंहिंजी मुंहिंजे हथ खां, मुंहिंजी ज़बान खां, मुंहिंजे किरदार खां न पाड़े वारो महफ़ूज़ हूंदो, न बिरादरी वारो महफ़ूज़ हूंदो, न आम इंसान त छा का मख़लूक महफ़ूज़ कोन हूंदी आहे। मन मूं दीन खे महदूद कयो केसि ताईं, जॾहिं बैतुल्लाह में वियसि मुस्लमान आहियां, मस्जिद नबी में वियसि मुस्लमान आहियां, वापसी जॾहिं पहुतसि त दीन मुंहिंजो पोइते रहिजी वियो हलियो। असां इस्लाम खे महदूद करे छॾियोसीं। क़ुर करीम जे अंदाज़ में असीं ॾिसूं, अल्लाह जे पैगम्बर जी ज़िंदगी खे ॾिसूं न, इस्लाम जो दाइरो वसी आहे, नेकी जे कम जे करण जो दाइरो वसी आहे। अमल साले सिर्फ़ु मस्जिद में न थींदो आहे, अमल साले असीं बाज़ार में करे सघूं था, घर में करे सघूं था, दोस्तनि में करे सघूं था। हर उहो कमु जेको अल्लाह जे पैगम्बर जी सुन्नत सम्झी करे अमल करियूं ऐं दुनिया जी रेखा ख़ातिर न हुजे,
कारोबार पंहिंजो करियूं पिया न, असांजी नियत इहा हुजणु घुरिजे त मूंखे कारोबार ईअं करिणो आहे जीअं मूंखे इस्लाम तालीम सेखारी आहे, मुंहिंजो कारोबार थिए पियो ऐं इहो मूंखे नेकियूं मिलनि पियूं। नबी अलैहिस्सलाम केतिरा मिसाल ॾिना इंसान खे। राति जो इंसान जेकॾहिं पंहिंजे बिस्तरे ते सुम्हे थो, आराम करे थो, इंसान जी ज़रूरत आहे, निंड पूरी थिए पई, जिस्म खे सुकून मिले पियो, पर जेकॾहिं तरीक़ो अलाह जे पैगंबर जो आहे, साॼे पासे सुम्हे थो, दुआऊं पढ़ी करे जेका अलाह जे नबी सेखारियो सुम्हे थो, रब उन जी हिफ़ाज़त जे लाइ फ़रिश्तो मोकिले छॾे थो, जेको बातफ़ी शिआर ई उन सां गॾु उन जे चादर में बिस्तर में उन सां गॾु रहे थो, उन जी हिफ़ाज़त करे थो। अलाह जे तरफ़ खां हिन जो पूरी राति हिफ़ाज़त कंदड़ रब जो फ़रिश्तो आहे ऐं उन जी निंड इबादत लिखी वञे थी, अमल साले थिए पियो, नेकी मिले पई, लेकिन मस्जिद में कोन्हे, बैतुल्लाह में न आहे, कंहिं आम जॻह ते न आहे, आम पंहिंजे घर में मौजूदु आहे, मानी खाए थो, पाणी पीए थो, ज़िंदगी में जेके बि कम आहिनि, तव्हांजो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾिना। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मर्द खे फरमायो, जेकॾहिं तूं ख़र्चो जेको आहे न आम ख़र्च करींदो सदको ख़ैरात आहे, पर जेकॾहिं पंहिंजी घरवारी ते ख़र्च करींदो, पंहिंजे औलाद ते ख़र्च करींदो, जेको तुंहिंजे मथां हक़ आहे, पर जेकॾहिं उनखे शरीयत सम्झी करे ख़र्च कंदे न त बि तोखे सदके जो सवाबु मिलंदो, नेकी तोखे मिलंदी पई। ज़रूरत इंसान जी पूरी थिए पई, नेकी जो उनजे लाइ हिकिड़ो सिस्टम अलाह ताला खोले छॾियो आहे। इहो अमल साल जो दाइरो वसी आहे। असां सिर्फ़ु जेकॾहिं सोचूं था असां मस्जिद में निमाज़ी आहियूं, नेक आहियूं, असां फ़र्ज़ अदा करियूं था, इहो लाज़मी आहिनि, असांखे छॾणा न आहिनि इहे शयूं, पर जेकॾहिं असांजे हथ, असांजी ज़बान, असांजे किरदारु, असांजे कंहिं बि अमल खां न असांजे पाड़े वारो को माण्हू महफ़ूज़ आहे, न दुनिया जो को माण्हू महफ़ूज़ आहे, असांजे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो पूरी ईअं सम्झो त इलाइक़े में पूरे एरिए में जेतिरी असांजी लेवल आहे, ॼार विछायल आहे, त पोइ असांजी उन नेकियुनि जो को फ़ाइदो कोन्हे। असां तारीख़ पढ़ी ॾिसूं, क़ुरान करीम खे असीं पढ़ी ॾिसूं, जेके क़ौमूं तबाह थियूं न नूह अलैहिस्सलाम खां वेंदे करे आख़िरी सैयदना ईसा अलैहिस्सलाम ताईं, अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं, उनखां अॻु में जेके बि वाक़िया आया आहिनि क़ुरान करीम में ज़िक्र थियल आहिनि, अलाह ताला जिन बि क़ौमनि जी तबाही जो ज़िक्र कयो आहे, उते अलाह ताला तौहीद जो ॻाल्हि कई आहे, ऐं तौहीद खां बाद में माना हुननि जी गुनाहनि में हिकिड़ो त शिरक मौजूदु हो, ऐं शिरक खां पोइ अलाह ताला उन्हनि क़ौमनि जे गुनाहनि जो उहो ज़िक्र कयो आहे जंहिंजो तालुक़ु को इबादत गाह सां कोन्हे, जंहिंजो तालुक़ु या त घर सां आहे, या पाड़े सां आहे, या बाज़ार मार्केट सां आहे। फलां क़ौम तबाह थी, छाॾे करे, छो तबाह थी? मां पे तौर में घटिताई करे थी, मां पे तौर जो तालुक़ु मस्जिद सां कोन्हे, इबादत गाह सां कोन्हे, इन जो तालुक़ु बाज़ार सां आहे। रब पूरी क़ौम खे तबाह करे छॾियो इन ग़लती जे करे। फलां क़ौम तबाह थी, फहाशी उरियानी उन्हनि जे अंदरि घणी हुई, बेहयाई जा कम कंदी हुई, उन्हनि जा कम उहे पंहिंजे घरनि पाड़े में मुआशिरे में हलंदा हुआ, रब उन क़ौम खे तबाह करे छॾियो। तव्हां ईअं पूरी तारीख़ पढ़ी ॾिसो, जंहिंमें अलाह ताला क़ौमनि ते अज़ाब आंदा आहिनि, उनमें मेन अलाह ताला जेको जंहिं गुनाह खे हिकिड़े क़िस्म जो ज़ाहिर कयो आहे, उनजो तालुक़ु आम मुआशिरे सां आहे। जेकॾहिं उहे शयूं असां में सही थी वञनि थियूं, यकीनन असांजी ज़िंदगी सुधरी वञे थी। असां रब जे दर में माफ़ी घुरूं था, अलाह खां माफ़ी घुरूं था, रब असांजा गुनाह माफ़ करे छॾे थो। मस्जिद खां ॿाहिरि निकितासीं, वरी असांजो ज़ुल्म ज़्यादती साॻी शइ न, पोइ असां इहो ज़हन में न आणियूं त अलाह ताला गफ़ूर रहीम मुंहिंजा गुनाह माफ़ कंदो। मुंहिंजो ज़ुल्म, मुंहिंजी ज़्यादती, मुंहिंजो उथियणु, मुंहिंजो वेहणु पूरो हिकिड़े क़िस्म जे हुक़ूक़ इंसानियत जे हवाले सां पूरी तरह सां जेकर हुनजे मुखालिफ़ आहे, त पोइ इन्हनि माफ़ियुनि जो को फ़ाइदो कोन्हे। माफ़ रब फरमाइदो करियां थो, अमिल साले जे इंसान जे अमल साले हूंदो, तुम तदा, ऐं पोइ फरमाए त इंसानु पंहिंजे हिदायत ते रहे, सिरात मुस्तक़ीम ते रहे। ऐं इहो ॾुखियो कमु आहे। नेकी करणु सवली आहे, नेकी खे संभालणु ॾुखियो आहे। इंसानु निमाज़ पढ़ी वठे थो, तिलावत करे वठे थो, रमज़ान मुबारक जे महीने में असां रोज़ा रखी छॾियासीं, कोई इंसानु बैतुल्लाह जो हज करे छॾे थो, उमिरो करे वठे थो, लेकिन उन नेकी खे संभालणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो मुश्किल आहे। तंहिं करे अलाह ताला हिते जेको अल्फाज़ कर सुम चई करे पोइ मां इहतदा, उन इंसानु माफ़ी घुरी ऐं वापसी गुनाह था थियो, अक़ीदे खे मञियई ऐं अमल साले कयईं, ज़िंदगी में नेकियूं कयईं, पर उनखां पोइ जेकॾहिं वरी बि साॻी उन रूट ते हले थो, त पोइ उनजे लाइ माफ़ी जो ऑप्शन कोन्हे। त अलाह ताला क़ुरान करीम जे हिन नंढड़ी आयत में असांखे हिकिड़ो हौसलो ॾिनो आहे त इन्नी लगफ़ार, पर मैं आउं माफ़ कंदड़ आहियां, माफ़ कंदड़, तमामु घणो माफ़ कंदड़, पर लिमन ताब व आमन व आमिल सालिहन सुम्मा तदा, उन माण्हू खे माफ़ कंदुसि जेको माण्हू तौबा करे थो, पंहिंजे गुनाह खां वापसी अचे थो, ऐं अलाह जी ज़ात ते, अलाह जे नबियनि ते ऐं किताबनि ते, फ़रिश्तनि ते ईमान आणे थो, आख़िरत ॾींहं ते ईमान आणे थो, उन माण्हू खे माफ़ कंदुसि। ऐं अहिड़ी तरह सां अमल सालेह करे थो, अमल सालेह करे थो, उहो हुक़ूक़ुल्लाह जा मामला हुजनि, हुक़ूक़ुल इबाद जा मामला हुजनि, पाड़े जा मामला हुजनि,
बिरादरी जा मामला हुजनि, कारोबार जा मसइला हुजनि, हर जॻह ते कंहिं बि जॻह ते ज़्याती ज़ुल्म कोन थो करे उन माण्हू खे, ऐं उन खां पोइ उहो हमेशह सिधे रस्ते ते रहे थो, उन इंसान खे माफ़ु करियां थो। तंहिं करे असांजे ज़हन में जेका इहा शइ बार बार अचे थी त मुंहिंजी मर्ज़ी आहे रब जे फ़र्ज़नि खे छॾे ॾियां, अलाह जे अहकामनि जी मुखालफ़त करियां, पंहिंजे मुआशिरे में ज़ुल्म ऐं ज़्यातियूं कंदो रहां। मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं कारोबार जीअं बि करियां ऐं दुनिया में पाड़े वारनि सां जीअं बि हलां, पाड़े जा औलाद जा माइटनि जा हक़ अदा न बि करियां, उनजे बावजूदु अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। यकीनन अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, को शक न आहे। रब जे गफ़ूर रहीम हुजण जा मिसाल इंसान दुनिया में किथे ॾिसी कोन थो सघे। दुनिया में इंसान जे अंदरि उहे शयूं असांखे महसूस ई कोन थी सघनि, पर अलाह ताला जी गफ़ूर हुजण जा मिसाल इंसान जी सोच खां मथे आहिनि। पर उनजे लाइ इहे शर्त आहिनि त असां बि पंहिंजो पाण में कुझु चेंजिंग आणियूं, पंहिंजी सोच में, पंहिंजे अमल में तब्दीली आणियूं। अलाह ताला उन वक़्तु असांखे माफ़ु कंदो। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांखे हमेशह रब पंहिंजी दिलि में पंहिंजो ख़ौफ़ पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजी दिलियुनि में अलाह जी ज़ात जो ख़ौफ़ ऐं अलाह जी ज़ात में उमेद पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे असांजी दिलियुनि में एतिरो ख़ौफ़ ऐं डपु न अचे जो असीं रब जे दर खां, अलाह जी रहमत खां परे थी वञूं। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे असां अजायो उमेदनि में एतिरो अॻिते न वञूं जो असां खां माफ़ी वठण वारो रस्तो ई भुलिजी वञे, असां अलाह जे दर में माफ़ी वठण लाइ कॾहिं अचूं ई न। अलाह ताला असांखे उन रस्ते खां बचाए। अलाह ताला असांखे हमेशह नेकी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांखे ज़िंदगी ईअं बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जे अलाह जे पैगम्बर जो तरीक़ो आहे, जे अलाह जे नबी जी ज़िंदगी हुई, जे सहाबा किराम जी ज़िंदगी हुई। अलाह तबारक ताला असांखे दुनिया आख़िरत में कामयाबी नसीब फ़रमाए। क़ुरान ऐं हदीस खे पढ़णु, सम्झणु, अमल करणु ऐं ॿियनि ते पैगाम पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला असांखे हमेशह अक़ीदे तौहीद जी सम्झ ऐं गैरत नसीब फ़रमाए। रब असांखे शिरक ऐं बिदअत जहिड़े गुनाह खां बचाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।